नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त बदीन जो अॻूणो MPA बशीर सरेवाल जाली डिग्री रखण वारे केस में सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद मां गिरफ़्तार। जी हाँ नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अॻूणो MPA बशीर सरेवाल जाली डिग्री रखण वारे केस में सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मां गिरफ़्तार। उन हवाले सां असां वधीक तफ़सील मालूम कंदासीं असांजे बदीन जे रिपोर्टर अब्दुल सत्तार मल्लाह खां। जी सत्तार, छा तफ़सील आहिनि? जी सलीम, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। बदीन अॻूणो पाकिस्तान पीपल पार्टी MPA बशीर सरेवाल हाई कोर्ट हैदराबाद मां गिरफ़्तार कयो वियो आहे। बशीर सरेवाल जाली ऐं डिग्री कूड़े केस जी हलंदड़ हो, जंहिंखे अॼु हाई कोर्ट हैदराबाद डिस्ट्रिक्ट नदीम अख्तर ऐं जस्टिस अब्दुल रशीद बदल बेंच के सरेवाल जी ख़िलाफ़ जाली डिग्री केस ते अदालत गिरफ़्तार करण जो हुकुमनामो जारी कयो ऐं अदालत गुलाब लिगारी पुलिस खे इहो हुकुमनामो जारी कयो त बशीर सरेवाल खे गिरफ़्तार कयो। ऐं तव्हांखे वाज़े ॿुधाईंदो हलां त बशीर सरेवाल 2008 में सिंध असेंबली जी सूबाई तक PS56 तलार तां चूंड विढ़ी रहियो हो, जंहिंखे 2013 में शीशन जज बदीन तरफ़ां जाली कूड़ो डिग्री केस दाख़िल करे 2 साल कैद ऐं 5000 ॾंढ विधो हो। बशीर सरेवाल हाई कोर्ट डिस्ट्रिक्ट बेंच में जंहिंजो केस हली रहियो हो ऐं उन हाई कोर्ट में अपील कई, जंहिंजी अपील मंज़ूर करे उनखे कोर्ट मां आज़ादु कयो वियो ऐं उन ते केस हलंदड़ हो। कुझु तारीख़नि ते हू न वञी रहिया हुआ, उनजे करे अॼु हैदराबाद जेको जाली डिग्री केस जो उनजो केस हली रहियो हो, अॼु उहो पेश थिया त उन्हनि खे जेको सो जस्टिस नदीम अख्तर, जस्टिस अब्दुल रशीद जिन उन्हनि जी ज़मानत रद्द करे लिगारी पुलिस खे अदालत हुकुमनामो जारी कयो त बशीर सरेवाल MPA खे गिरफ़्तार करे ऐं जेल हवाले कयो वञे। जी सलीम। सत्तार, अवां जी महिरबानी।